पुट आमिर हुसैन सोलंकी मंजूर से मरसाणे ब्रेस्टर PPMPA हालार वसाण जे शहर में ऐसे शोकुंब असलम लगारी ज़ुल्म निसोरो नाक जी हद करे छड़ी। मैट्रिक जे शागिर्द मथा पुलिस मुकाबले जो केस दाख़िल करे छड़ियो। कुंभ पुलिस जा कारनामा रिश्वत न ॾियण तां मैट्रिक जे शागिर्द 16 साला सफदर तमरानी खिलाफ पुलिस मथा हमले जो केस दाख़िल करे कुंभ पुलिस शागिर्द खे धाड़ेल करार ॾेई छड़ियो। शागिर्द जे कैरियर मथा मुस्तक़बिल तबाही जो लेबल लगी वे। उस्ताद अॻवान नोटिस वठण शागिर्दन खे भी सुजाग थियण घुर्जे। शागिर्द मामले जी साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी थे बी सूरत में मौसूम ॿार जी ज़िंदगी तबाह थी वेंदी। कुंभ पुलिस जी अहिड़ी कार्रवाई मां साबित थिए पियो त कुंभ में ॾोहारी जनम वठनि अहिड़ी कार्रवाई खे कंहिं सूरत क़बूल न करणु घुर्जे। कुंभ जा ख़िदमतगार सॾाईंदड़ कुंभ ख़िदमत कमेटी अॻवान बेगुम शहर जे रहवासी स्कूली शागिर्द नंढी उमिरि जा ॿार सां नाइंसाफ़ी ते बे ख़िदमतगार का बि ख़िदमत न कई ख़ामोशी अख्तियार करे छॾी। DIG सखर मामले जी साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए त अछा कारा सभु पधरा थी वेंदा। पुलिस पारां अहिड़ियूं कार्रवायूं थींदियूं त उन में इज़ाफ़ो थींदो। SSP साहब खुददारा हद जे SHO खां असल हक़ीक़त मालूम कयो।